सोशल मीडिया टीवी ते ॾिठो हूंदो 18 डिसंबर ते असां हड़ताल कई जेका सॼी सिंध में कामयाब तरीन हड़ताल हुई। उन खां पोइ गुज़िरियल 40 ॾींहंनि खां वठी ऐं सिंध जे कुंड कुर्छ में हलां पियो ऐं तक़रीबन 200 जॻहियुनि ते सिंध जे 200 जॻहियुनि ते मां आबादकारनि सां हारियुनि सां मज़दूरनि सां आम ॻोठाणनि सां इहा प्रचार कंदो रहियो आहियां त सिंधु दरिया जो पाणी जे हिकिड़े दफ़ा सुस्ती कईसीं, काहिली कईसीं, नालाइकी कईसीं, पीपल्स पार्टी जे ॾटे में अची वेंदासीं त हिकिड़े दफ़ा जे केनाल ठही विया ऐं पंजाबियुनि सिंधु दरिया जो पाणी हिकिड़े दफ़ा केनालनि में वाहिण शुरू कयो त पोइ असीं सिंधु दरिया जे पाणी लाइ सिकंदासीं ऐं सिंध वीरान एथोपिया बणिजी वेंदी। इन जे करे पाण 6 करोड़ इंसान आहियूं। पाण फ़लस्तीन वांगुरु 40-50 लख माण्हू न आहियूं जेके इसराइल अची बम उछले मीज़ाइल केराए ऐं फ़लस्तीन खां ग़ज़ा ख़ाली कराए सघे। पाण 6 करोड़ इंसान आहियूं। सिंध जा जीअरा जाॻंदा विझूं ऐं 6 करोड़ इंसान रुगो उथी बीहनि पंहिंजे हक़ लाइ पंहिंजे अंदर जूं गैरतूं कठियूं करे औरतें मर्दें रुगो असां हिकिड़ी जंहिं ॾींहुं रोड ते वञण जो ऐलान कयूं असां उथी पियूं रोड ते वञूं ऐं चऊं त सिंधु असांजो माउ आहे, सिंध असांजी माउ आहे, सिंधु असांजो साउ आहे।